अस्सलाम वालेकुम। सायराज़ नाविल नगर जा साथियों, हाज़िर आहियूं। रिसेस में बाक़ी 5 मिनट हुआ। स्कूल जे वेरांडनि में अजीब सन्नाटो छायल हो। आयशा पंहिंजे क्लास मां निकिरी सिधो स्टाफ रूम ॾांहुं वधी। हिन जे हथ में पर्स हो जंहिं जे अंदरि नासिरा जे माण्हू पारां उहे कूड़ा काग़ज़ रखिया विया हुआ, जिन जे ज़रिए आयशा ते स्कूल जे फंडनि जी चोरी जो इल्ज़ाम लॻणो हो। पर आयशा क्लास जे अंदरि ई सना जी मदद सां पंहिंजो प्लान बदिलाए चुकी हुई। स्टाफ रूम जो दरवाज़ो खोलींदे ई आयशा ॾिठो त अॼु सॼो स्टाफ हुते गॾु हो। नासिरा पंहिंजे टोले सां गॾु सोफ़े ते वेठी हुई ऐं हिन जे मुंहं ते हिकु अहिड़ी मुर्क हुई जेका रुॻो पंहिंजे मनसूबे जी कामयाबी ते ईंदी आहे। न्यूट्रल टोले जूं टीचरूं बि ख़ामोश हुयूं, ॼणु उन्हनि खे पहिरीं ई अंदाज़ो हो त अॼु को वॾो धमाको थियण वारो आहे। मिस आयशा, अचो वेहो, नासिरा चांहि जो कोप मेज़ ते रखंदे चयो। अॼु प्रिंसिपल साहब स्टाफ रूम जो हिकु ख़ासि दौरो करण वारो आहे। कुझु ॾींहंनि खां स्कूल अकाउंट्स ऑफिस मां कुझु अहम फाइलूं ऐं पैसा गाइब आहिनि, उन करे सभिनी जी चेकिंग थींदी। आयशा बिना कंहिं टप डाव जे पंहिंजी कुर्सी ते पर्स मेज़ जे बिल्कुलु विच में रखियो। तमामु सुठी ॻाल्हि आहे मिस नासिरा, चेकिंग ज़रूरु थियणु घुरिजे त जीअं सभु अछा कारा पधरा थी वञनि। प्रिंसिपल गुलाम मुस्तफ़ा पंहिंजे ॿिनि पटेवलनि सां गॾु स्टाफ रूम में दाख़िल थियो। हिन जे मुंहं ते कूड़ी संजीदगी हुई। लेडीज़, मूंखे तमामु घणो अफ़सोस आहे, पर असांखे शक आहे स्कूल जो को अंदरूनी माण्हू करप्शन ऐं चोरी में मुलविस आहे। उन करे मां अव्हां जे अलमारियुनि ऐं पर्सनि जी तलाशी जो हुकुम ॾियां थो। नासिरा तकड़ में उथी खड़ी थी। सर, शुरूआत नवनि माण्हुनि खां करणु घुरिजे, छाकाणि त सीनियर स्टाफ ते त कॾहिं अहिड़ो दाग़ नाहे लॻो। मिस आयशा जो पर्स मेज़ ते रखियो आहे, पहिरीं उहो चेक कयो वञे। प्रिंसिपल गुलाम मुस्तफ़ा इशारो कयो। पटेवालो अॻिते वधी आयो, आयशा जो पर्स खंयो ऐं उनखे मेज़ ते ख़ाली करे छॾियो। पर्स मां आयशा जी डायरी, कलम, रूमाल ऐं कुझु पैसा निकिता, पर उते के बि सरकारी फाइल या अकाउंट्स जा काग़ज़ न हुआ। नासिरा जे मुंहं जो रंग हिकु पल में उॾामी वियो। हिन जूं अखियूं फाटी वियूं। हिन तकड़ में पाण अॻिते वधी पर्स जा खाना ॻोल्हिया, पर उते कुझु बि न हो। उहो कीअं थी सघे थो? नासिरा जी ज़बान मां बेइख़्तियार निकितो। छा ॻोल्हे रहिया आहियो मिस नासिरा? ही काग़ज़? आयशा तमामु घणे सुकून सां उथी ऐं पंहिंजी चादरी जे खीसे मां उहे कूड़ा काग़ज़ कढे मेज़ ते रखिया। सर, आयशा प्रिंसिपल जे अखियुनि में अखियूं विझी चयो, ही आहिनि उहे काग़ज़ जेके मिस नासिरा जे हुकुम सां रिसेस खां पहिरीं मुंहिंजे पर्स में लिकाया विया हुआ। पर शायदि तव्हां जे माण्हुनि खे उहा ख़बर न हुई त आउं पंहिंजो पर्स हर ॾिसंदी रहां थी। ही साज़िश मूंखे फासाइण लाइ हुई, बिल्कुलु ईअं ई जीअं साल अॻु मिस साइमा खे फासायो वियो हो। मिस साइमा जो नालो ॿुधंदे ई स्टाफ रूम में ॼणु बिजली किरी पई। ज़ुबैदा आपा जे हथ मां चांहि जो चिमिचो किरी पियो। प्रिंसिपल गुलाम मुस्तफ़ा कावड़ ऐं ख़ौफ़ मां ॻाढ़ो थी वियो। मिस आयशा, तव्हां पंहिंजे हद खां ॿाहिरि निकिरी रहियूं आहियो। तव्हां वटि को सबूत आहे त ही काग़ज़ नासिरा रखिया आहिनि? प्रिंसिपल दड़को ॾींदे चयो। सबूत? आयशा मुर्की। हुन पंहिंजो मोबाइल कढियो ऐं स्टाफ रूम जी मेज़ ते रखी छॾियो। हुन में हिकु ऑडियो रिकॉर्डिंग हली रही हुई जेका सना कुझु देरि पहिरीं नासिरा जी ऑफिस ॿाहिरां लिकी रिकॉर्ड कई हुई, जंहिं में नासिरा पंहिंजे ख़ासि माण्हू खे चई रही हुई, इहे अकाउंट्स जा काग़ज़ आयशा जे पर्स में रखी अचो। अॼु रिसेस महिल मां उनखे पुलिस जे हवाले कंदसि। नासिरा जो सॼो जिस्म कुंभण लॻो। स्टाफ रूम में मौजूदु न्यूट्रल उस्तादनि में सुरॿाड़ शुरू थी विया। उहे टीचरूं जेके नासिरा जे ख़ौफ़ खां ख़ामोश हुयूं, अॼु उन्हनि जे अखियुनि में बि नासिरा लाइ हक़ारत साफ़ नज़र अची रही हुई। सॼो माहौल बदिलजी चुको हो। आयशा पहिरीं ई वार खे ईअं ई उबतो कयो हो जो माफ़िया पंहिंजे ई ॼार में फासी पई हुई। प्रिंसिपल गुलाम मुस्तफ़ा महसूसु कयो त ही रांदि हथ मां निकिरी चुकी आहे। हिन मेज़ ते हथु हणंदे चयो, ही रिकॉर्डिंग कूड़ी थी सघे थी मिस आयशा। तव्हां असांजी सीनियर स्टाफ ते इल्ज़ाम लॻाए रहिया आहियो, पर मां अॼु ई तव्हां जी मुअतली जा ऑर्डर जारी कंदुसि। ऑर्डर ज़रूरु जारी कजो सर। आयशा पंहिंजो पर्स वापसि खणंदे तमामु घणी बुर्दबारी ऐं वक़ार सां चयो, पर यादि रखिजो, ही उहा आयशा न आहे जेका अव्हां जी धमकियुनि खां डिॼी घर वेही रहंदी। मां मुअतल थियण खां पोइ सिधो एजुकेशन डायरेक्टर जी ऑफिस वेंदसि ऐं मुंहिंजे हथ में रुॻो ही ऑडियो न, पर साइंस लैब जा उहे असुलु अकाउंट्स बि हूंदा जिन ते तव्हां ॿिन्ही जूं सयूं थियल आहिनि। ॿाहिरि निकिरी वई। हिन जे पुठियां नासिरा जे रड़ियुनि ऐं प्रिंसिपल जे परेशान धड़कनि जा आवाज़ गूंजी रहिया हुआ। जॾहिं आयशा स्कूल जे गेट खां ॿाहिरि निकिती त हिन ॾिठो त ज़ुबैदा आपा तकड़ में हिन जे पुठियां आई हुई। हुन आयशा जो हथु पकड़ियो। हुन जे अखियुनि में ॻोढ़ा हुआ। आयशा दी, तो तमामु वॾो ख़तरो खंयो आहे। अॼु राति गुलाम मुस्तफ़ा पंहिंजी ताक़त जो सभ खां ख़तरनाक, हुन वटि रुॻो सरकारी ताक़त न आहे, हिननि जा लाॻापा ॿाहिरि जे ॾोहारियुनि सां बि आहिनि। अॼु राति पंहिंजे घर में होशियारु रहिजांइ।